खणंदो मां जंगल खां बि उदी खे लंचर जो गोलो बि हणंदो मां। सिक्योरिटी इदारनि जे कार्रवाई सबबि कचे जे ॾुआरनि जा त पहिरियां ई पोयां पेर आहिनि। हाणे पके में रहंदड़ ॾुआरनि बि हथियार फिटा करे कोर्ट में सरेंडर करणु शुरू कयो आहे। हिकु ताज़ा तरीन ख़बर मिली आहे। जेकंबाद कोर्ट में ठुल जो बदनाम ज़माना ॾोहारी प्यारो पिताफ़ी हथियार फिटा करे ॾोहनि जी दुनिया खे ख़ैराबाद चई कोर्ट आॾो सरेंडर थियो आहे। इन बाबति मालूमात वठण जी कोशिशि कईसीं। जेतिरो असांखे मालूमात मिलियो आहे त इहो सम्झण लाइ काफ़ी आहे ॾोहारी हाणे पंहिंजूं आख़िरी वसियतूं लिखण में पूरा आहिनि। आउं के बी खान बंगलानी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे हिकु नई वीडियो में ख़ुशि आमदीद। व्यूअर्स, प्यारो पिताफ़ी ठुल बी सेक्शन जे हद जो हिकु नामी गिरामी ॾोहारी आहे जेको कुझु वक़्तु पहिरियां ठुल बी सेक्शन थाणे खे गोले सां उॾाइण जी धमकी बि ॾेई चुको आहे। माण्हू खणंदो मां जंगल खां बि उदी खे लंचर जो गोलो बि हणंदो मां। पर ख़ैर हाणे हथियार फिटा करे कोर्ट में पेश थियो आहे ऐं हीउ हिकु कोर्ट सगोरी ते एतमाद जो सबूत आहे। रेंजर्स सिक्योरिटी इदारनि जे फ्लैग मार्च जो बि कमाल आहे। उम्मीद आहे त ॿिया बि ॾोहारी मुजरिमानी ज़िंदगी गुज़ारण ऐं बेकफ़न मरण खां बजाए कोर्ट में पेश थी कानून जे कटहरे में ईंदा।